एशिया कप 9 खां 28 सितंबर ताईं गॾियल अरब इमारात में खेॾियो वेंदो। एशियन क्रिकेट काउंसिल जे सदर मोहसिन नक़वी ऐलान करे छॾियो। पंहिंजे जारी कयल बयान में मोहसिन नक़वी चयो आहे त एशिया कप जे तफ़सीली शेड्यूल जो ऐलान जल्द कयो वेंदो। इन खां अॻु मोहसिन नक़वी ढाका में एशियन क्रिकेट काउंसिल जे इजलास जी सदारत कई हुई। केपी में आज़ाद हैसियत में चूंडियल 5 सेनेटर्स पीटीआई में शामिल थी विया। सेनेटर मिर्ज़ा आफरीदी, आज़म सवाती, फैसल जावेद, नूरुल हक कादरी और रूबीना नाज़ पार्टी चेयरमैन बैरिस्टर गोहर वटि डिक्लेरेशन जमा कराए छॾी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान डिक्लेरेशन इलेक्शन कमीशन में जमा कराईंदो। सियासी डाहप और मफ़ाहिमत के अहजान सदर आसिफ अली ज़रदारी की अज 70वीं सालगिरह मल्हाई थी वञे। 26 जुलाई 1955 में सिंध के मशहूर ज़मींदार और सियासतदान हाकिम अली ज़रदारी मरहूम के घर में जन्म वठंदड़ आसिफ अली ज़रदारी 1988 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां शादी का पोइ बाज़ाब्ता तौर सियासत की शुरुआत कई। 1990 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के हुकूमत की बरतरफी बैद थियल इलेक्शन में कौमी असेंबली जो मेंबर बणियो। 1993 में निगरान वज़ीर आज़म बलकशेर मज़ारी की काबीना में वज़ीर रहो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के बे हुकूमती दौर में कौमी असेंबली जो मेंबर और माहौलियात जो वज़ीर मुंतखब थियो। 1997 का 1999 ताईं सेनेट जो मेंबर पिण रहो। 27 दिसंबर 2007 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत का पोइ थियल चूंडुनि में पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन तौर आसिफ अली ज़रदारी पंहिंजी पार्टी के सॼे मुल्क में कामयाबी ॾियारी ऐं मुल्क जो 11हों सदर बणियो। 9 सितंबर 2008 का 8 सितंबर 2013 ताईं आइनी मुद्दो पूरो कंदड़ मुल्क जो पहिरियों सदर बणियो। मार्च 2024 ते मुल्क जो ॿीहर सदर मुंतखब कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, बख्तावर भुट्टो ज़रदारी, आसिफा भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर, बड़े वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीरन शर्जील इनाम मेमन, अली हसन ज़रदारी समेत पार्टी अगवानन और जियालन तरफा सदर आसिफ अली ज़रदारी के जन्म दिहाड़े की मुबारकबाद जा पैगाम और नेक ख्वाहिशन जो इजहार। सुठी सेहत और तंदुरुस्ती ले दुआऊं। बड़े वज़ीर मुराद अली शाह सदर आसिफ अली ज़रदारी के भेटा पेश कंदे चयो आहे त आसिफ अली ज़रदारी दानाई, जुरत और मफ़ाहिमत जो अहजान आहे। आसिफ अली ज़रदारी ॾुखे वक्त में कौम की क़यादत कई। हर आज़माइश में सबर, दानिश और मफ़ाहिमत जो रस्तो इख्तियार कयो। खेन फ़खुर आहे त हू आसिफ ज़रदारी की क़यादत में तरक्की और खुशहाली की वाट ते आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त आसिफ अली ज़रदारी के सियासत में मर्द हुर जो लक़ब मिलियो। हाकारी सियासत जो अलम बरदार आहे। सदर पंहिंजा इख्तियार पार्लियामेंट के मुंतकिल करे जमहूरी रिवायतुन के सगारो कयो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो त आसिफ अली ज़रदारी पंहिंजी सियासी डाहप और मुफ़ाहिमत की सियासत ज़रिए न रुगो मुल्क के बहरानन में कढियो पर ॿीहर सदर मुमलकत चूंड की तारीख़ी सरजी। अरिड़हीं आइनी तरमीम सदर आसिफ अली ज़रदारी जो तारीख़ी कारनामो आहे जैसा सूबन के हकीकी खुद मुख्तियारी हासिल थी। PPMN शाजिया मरी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी इत्तेहाद, खुद मुख्तियारी और जमहूरी इस्तेकाम जो अलम बरदार आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत पर सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हणी समूरे मुल्क के मुत्तहद रखियो। वफाक की मेहरबानी से सिंध में बिजली हूंदी ना है। लोड शेडिंग के मसले के हल करने सवलो सिस्टम ॾिनो पियो वञे। एक शख्स 50 लाख घर ठाहिण जो ऐलान कयो पर अमल न थियो। PP जे सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरन के रुगो घर ठाराए न ॾिना पर मालिकाना हक़ बि ॾिना विया। सिंध हुकूमत अवाम की बेहतरी और भलाई लाइ कम करे पई। सिंध में पानी की स्कीमुन ते भी कम थी रहो है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो टंडे जाम में तकरीब के खिताब चवे तो 21 लाख घर ठाहिण वारे मनसूबे के गिनीज़ बुक में शामिल कराए वेंदो। सेहत के शोबे में PP हुकूमत जड़ो कम किथे न थियो आहे। सिंध में कैंसर जो जदीद तरीके से इलाज कयो पियो वञे। ट्रांसपोर्ट और सेहत के शोबे ते भी ख़ास ध्यान ॾिनो पियो वञे।
सदर आसफी ज़रदारी जी सालगिरह यतीम ॿारनि सां गॾु मल्हाई। यतीम ॿारनि सां सदर जी सालगिरह वारी तक़रीब तमामु सुठी लॻी। मुल्क जी तरक्की लाइ इन्हनि ॿारनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे। यतीम जी सार संभाल लहंदड़ इदारनि जी मदद कई वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो सदर आसफी ज़रदारी 73 जो आइन असल सूरत में बहाल कयो। सेनेटर वक़ार मेरी चयो त सदर आसफी ज़रदारी NFC अवार्ड आगाज़ हुकूक बलोचिस्तान समेत ॿिया वॾा कम कया। संदसि ख़िदमतूं सुनहरी लफ़्ज़नि में लिखियूं वेंदियूं। FPR में जदीद ऐं आलमी मयार जी डिजिटल इकोसिस्टम जोड़ण जी मंज़ूरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में FPR सुधारनि बाबति इजलास। FPR जी डेटा खे हिकु मर्कज़ सां ॻंढण बाबति अॻभराई ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म तरफ़ां डिजिटल इकोसिस्टम लाइ आलमी माहिरनि जूं ख़िदमतूं वठण जी हिदायत। संदसि चवण आहे त FPR में सुधारनि सबबि मईशत सिधे रस्ते ते आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी कोयटा में बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी सां मुलाक़ात। अमन अमान ऐं सूबे जी मजमूई सूरतहाल ते ॻाल्हियूं। वफ़ाक़ ऐं बलोचिस्तान विच में अमन जी बहाली समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते राब्ता मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। मुलाक़ात बैदि घरू वज़ीर जी सदारत हेठि इजलास। सूबे में अमन अमान जी मजमूई सूरतहाल ते मोहसिन नक़वी खे ब्रीफिंग। वफ़ाक़ी घरू वज़ीर हिदायत कई त सूबे में अमन अमान ख़राब कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि जश्न आज़ादी के दिहाड़े के हवाले से इजलास। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जश्न आज़ादी जी तक़रीबुनि की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां आज़ादी दिहाड़े के प्रोग्रामनि में ख़ानगी शोबे के शामिल करण की हिदायत। जश्न आज़ादी के हवाले से तक़रीबुनि के हतमी शक्ल ॾियण लाइ सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन की सरबराही में कमेटी क़ाइम। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो शानदार तरीक़े सां मौक़े हक़ तौर मल्हायो वेंदो। पाकिस्तान भारत के तारीख़ी शिकस्त ॾियण बैदि ख़िते में इस्तेहकाम बणिजी चुको आहे। सवात में CTD की कार्रवाई ख़ारजी फितने जा 3 दहशतगर्द मार थी विया। CTD तर्जमान मूजिब कुछ इतला ते ब्रिकोट वारे इलाइक़े में कार्रवाई कई वई। मारची वियल दहशतगर्दनि जी अजमल मतियुल्ला ऐं रहीमुल्ला जे नालनि सां सुञाणप थी। DGISPR जो गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी लाहौर जो दौरो। शागिर्दनि सां ख़ासि वेहक। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी भारत के ऑपरेशन सिंदूर के मिट्टी में मिलाइण ऐं हक़ जी जंग ज़बरदस्त सोभ के मुख़्तलिफ़ रुखनि ते रोशनी विधी। DGISPR पारां हक़ जी जंग दौरान नौजवाननि के जज़्बे सोच ऐं हुब्बुल वतनी जी वाखाण। शागिर्दनि ऐं शागिर्दानीन समाजी ऐं क़ौमी ख़ासि तौर सिक्योरिटी के मामलनि के नज़र में रखंदे सवाल कया। इलाक़ाई इस्तेहकाम बरकरार रखण की पाकिस्तान की ख्वाहिश वाखाण जोगी है। आमरीकी परी खाते की तर्जमान टेमी ब्रोस चयो आहे त नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां मुलाक़ात में आमरीकी परी वज़ीर मार्को रूबियो ईरान सां ॻाल्हियुनि में टियाकड़ी जो तामीरी किरदार अदा करण इलाक़ाई इस्तेहकाम बरकरार रखण की पाकिस्तान की ख्वाहिश ते वाखाण कई। मार्को रूबियो ॿतरफ़े वापार गॾियल मफ़ाद में वधाइण की अहमियत ते ज़ोर ॾिनो। मुलाक़ात में दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ ॿतरफ़े सहकार वधाइण ऐं दाइश खुरासान ख़िलाफ़ गॾियल हिकमत अमली ते पिणु ख़्यालनि जी ॾेवट कई वई। अमरीका पाकिस्तान दहशतगर्दी रोक डायलॉग अगस्त में इस्लामाबाद में थींदो। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मोहम्मद जुनैद गफ्फार जो जिना अस्पताल की साइबर नाइफ यूनिट जो दौरो। साइबर नाइफ यूनिट जो जायज़ो वरतो। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट तरफां पेंट एड फाउंडेशन ऐं सिंध सरकार में सहकार की वाखाण। जस्टिस मोहम्मद जुनैद गफ्फार जो चवणु आहे त ॿियनि इदारनि खे बि हिन मॉडल मां सिखणु घुरिजे। अवाम खे मुफ़्त मयारी सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करणु खपनि। गुडू ऐं सखर बैराजनि वटि हेठें दर्जे की बोर्ड बरक़रार। कोटड़ी बैराज वटि पानी जा वेकरा नॉर्मल। आबपाशी खाते के अंगन अखरनि मूजिब गुडू बैराज वटि पानी जो मथां वेकरो 3,43,418 क्यूसिक
ऐं हेठां वेकिरो 3,03,099 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,270 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 2,42,120 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 1,35,851 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 93,824 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आबपाशी खाते जो चवणु आहे त मथां इलाइक़नि में वधीक बरसाति पई त सिंधु दरिया में पाणी जी सूरतहाल तब्दील थी सघे थी। कंदकोट भरिसां गैस फील्ड वटि पुलिस मुक़ाबिलो 3 ॾोहारी मारिजी विया। SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद घांगरो मूजिब मुक़ाबले दौरान फायरिंग जी ॾेवट में 3 ॾोहारी मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप बंगुल बंगवार, आहड़ ऐं अब्दुल करीम बंगवार तौरु थी। सखर बैराज के दरवाजे में औरत जो लाश फाथल। गेट नंबर 47 में औरत जो लाश फाथल नजर आयो। इतला मिलण ते लाश कढण लाइ रेस्क्यू 1112 जी टीम पहुची वई। धोरो नारो में नौजवान जो तशद्दुद थे लाश हथ। 30 वरे जे हनीफ माछी जो काटन फैक्ट्री पोयां तशद्दुद थे लाश मिलियो। पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नौजवान जे पीउ जो चवणु आहे त पुट काल खां गुम हो। ॻोल्हा बावजूद को पतो पइजी न सघियो हो। घोटकी में मुबैना तौर जहर ॾेई क़त्ल कयल टिकटॉकर सुमेरा राजपूत जो केस दाख़िल। मक़तूला जी भेण शैला राजपूत की फरियाद ते दाख़िल FIR में 2 ॼणा जवाबदार नामज़द। जवाबदार अली रज़ा राजपूत ऐं मोहम्मद इमरान राजपूत अॻे ई गिरफ़्तार थियल। फरियादनि जो चवणु आहे त सुमेरा राजपूत के ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। हैदराबाद में नौजवान जो कत्ल केस साबित थियण ते भाउ ऐं भेण के फाही की सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शाजिया ज़ार यासीन ऐं संदसि भाउ मोहम्मद आसिफ यूसुफज़ई खे 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। 11 जून 2022 ते मार्केट थाणे जी हद में ॿारनि में थियल छेड़े बैदि नौजवान असद अली बोड़ाणू के तेज़ धार वारे औज़ार सां गलो कपे क़त्ल कयो वियो हो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती TV में वॾी कार मां आहियां मंज़र अज़ीज़। हेडलाइंस मां ॾिठियूं हिते वठूं था।